अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आया सायरा सुमरो इन बुलेटिन में असां सां गॾु साथ ॾींदो मुबशर सोलंकी। सब ख़बर हिक नज़र हेडलाइन ते। ईरान ते इसराइल ऐं अमरीका जा हमला जारी। इसराइली फ़ौज जो तेहरान में सदारती ब्यूरो ऐं सलामी काउंसिल जी इमारत ते 100 जहाज़नि सां हमला। लीडरशिप कॉम्प्लेक्स ते 250 बम किराया विया। किरमान सूबे में वधीक 13 ईरानी फौजी शहीद। इसराइली ऐं अमरीका जे हमलनि सबबि ईरान में शहीदनि जो अंग 787 थी वियो। इसराइल फौज जो चवणु आहे त गुज़िरियल 3 कलाकनि दौरान ईरान ते 2000 बम किराया विया आहिनि। ईरानी फौज मुताबिक़ इसराइल ऐं अमरीका जे हमलनि में वधीक 13 फौजी शहीद थिया आहिनि। अमरीका ऐं इसराइल ईरान में फौजी अॾनि खे निशानो बणायो वियो। ईरानी हिलाल अहमद जो चवणु आहे त अमरीकी ऐं इसराइली हमलनि में 153 ईरानी शहरनि खे निशानो बणायो वियो। 500 खां वधीक हंधनि ते 1000 खां वधीक हमला थिया। पाकिस्तान ईरान ते हमले खे आलमी कानून जी भञकड़ी करार ॾेई छॾियो। नायब वज़ीर आज़म वफ़ाक़ी वज़ीर इसाक़ डार चयो आहे त ॻाल्हियुनि में अॻिभराई बावजूद ईरान ते हमलो कयो वियो। बैकडोर राब्तनि ज़रिए पाकिस्तान मामला सुलझाइण जी कोशिश कई। ईरान असांजो पाड़ेसरी ऐं दोस्त मुल्क आहे। अॼु बि असां ईरान सां गॾु बीठा आहियूं। सेनेट जे इजलास दौरान खिताब कंदे वफ़ाक़ी वज़ीर इसाक़ डार चयो आहे त अयतुल्लाह खामनई जी शहादत ते वज़ीर आज़म बयान जारी कयो। ईरान लाइ हर फोरम ते आवाज़ उथारियो। पाकिस्तान वाहिद मुल्क आहे जे ईरान ते हमले जी मज़म्मत कई। ईरान मसइले जे हल लाइ हाणे बि कोशिशूं करे रहिया आहियूं। रूस ईरान ते अमरीकी हमला बंदि न करण ते टी आलमी जंग जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। रूस ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं ट्रंप ईरान में हुकूमत जी तब्दीली जी जुनून खे न छॾियो त टी आलमी जंग लॻी सघे थी। ईरान अमरीका इसराइल जे हमले खे बर्दाश्त कंदो। अमरीका ईरान मथां हमलो करे ईरानी क़ौम खे मुतहद कयो। अमरीका ऐं इसराइल ईरान जंग सां पंहिंजनि शहरनि खे वधीक ख़तरे में विझी छॾियो आहे। सऊदी जे गादी वारे हंध रियास में 2 ड्रोन अमरीकी सिफारती खाने सां टकराइजी विया। सिफारती खाने खे बाहि वकोड़े वई। सऊदी हुकूमत पारां ड्रोन हमलनि जी तस्दीक। 8 ड्रोन किराइण जी दावा। रियाज़ इंतिज़ामिया मूजिबि ईरान मां ईंदड़ मिसाइल ऐं ड्रोन जो मुक़ाबिलो करे रहिया आहियूं। ट्रंप पारां मार्ची वियल अमरीकी फ़ौजनि जो बदिले वठण जो ऐलान। ईरान ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो इशारो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे वफ़द जी मुलाक़ात। सियासी सूरतहाल ऐं कानून साज़ी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं। राजा परवेज़ अशरफ, शीरी रहमान ऐं सैयद नवीद कमर जी अॻवानी में पीपी वफ़द वज़ीर आज़म सां मुलाक़ात कई। पीपी अॻवाननि पारां पार्लियामेंट में अहम कानून साज़ी लाइ एतमाद में न वठण ते ख़दशनि जो इज़हार। वज़ीर आज़म पारां पार्लियामेंट में कानून साज़ी बाबति पीपल्स पार्टी खे एतमाद वठण जी हिदायत। शहबाज शरीफ़ चयो आहे त पीपल्स पार्टी हुकूमत जी अहम इत्तेहादी पार्टी आहे। उन जा समूरा ख़दशा ख़तम कंदासीं। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तालर चयो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा में सॼी राति कार्रवाइनि दौरान अफ़गान तालिबान जा 40 दहशतगर्द मारिजी विया। अफ़गान तालिबान बलोचिस्तान जे क़िला सैफुल्लाह नोशकी ऐं चमन में 16 हंधनि ते ज़मीनी हमला कया। 25 हंधनि ते पाक फ़ौज ख़िलाफ़ फायर रेड जूं कार्रवाइयूं कयूं। वफ़ाक़ी वज़ीर अता तालर चयो आहे त अफ़गान तालिबान जे समूरनि हमलनि खे असराइती अंदाज़ में नाकाम बणायो वियो। वतन जो दिफ़ा कंदे FC जो 1 जवान शहीद ऐं 5 जवान ज़ख़्मी। फॉलोअप ऑपरेशन जारी रहंदा। कराची में अमरीकी काउंसिल खाने 12 एहतजाज ऐं विकोड़नि वारे वाक़े जा 3 केस दाख़िल। सरकारी फरियाद ते दाख़िल कयल केसनि में दहशतगर्दी जा कलम शामिल। FIR जे मतन में चढ़ायो वियो आहे त 1.5 खां 200 माण्हुनि झंडा हथ में खणी एहतजाज कयो। कुझु माण्हुनि काउंसिल खाने में दाख़िल थी वञ ड्रा करे बाहि ॾियण जी कोशिश कई। एहतजाज में शरीक कुझु माण्हुनि फायरिंग करे ट्रैफ़िक जी पुलिस चौकी ऐं बख्तरबंद गाॾी खे बि बाहि ॾिनी। बांडी वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में 1 ॼणो क़तल। ॻोठ अली नवाज़ चमाली भरिसां मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान मंठा लाशारी खे क़तल करे छॾियो। क़तल जे वारदात वक़्तु जवाबदार आसानी सां फरार। मक़तूल जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। तंगवाणी भरिसां मासूम नींगर ओड़ी विगी फौत। केतिरा ई ॿार ओड़ी में मुब्तला। ॻोठ रसूलाबाद में 4 सालनि जो आमिर पुट अयास मलिक ओड़ी विगी फौत थी वियो। सिहत खाते ते कंहिं बि उपाउ न वरिता। ॻोठाणनि पारां सिहत खाते जूं टीमूं उमाणे चका से इलाज कराइण जो मुतालबो।